लाल खान तू भलेरा मानसा न जड़ो कर उनके बख्श न कंदो कीरा अक्ल खा कम वठ लाल खान ये उठ कजावा चोरा वाला तोखे बख्शे दे सोबत फकीर कंदो दे सिद्धि रांद सौटे जी लाल खान तो लोड़ के तो आणी फकीरा सिद्धो सिद्धो तो चोए बे जे कुल्हे ते बंदूक रखे न हलाइंदो कर इशारन में नगाला लाल खान नगाला इशारन में मुर्स के मुंहते चाहे लाल खान दुश्मन जे टांकी भजे न दुल वजाए चुमरियूं पाचन दुश्मन के दोखो दई कोन मारबो आ दुश्मन के दोखो दई को वार कबो आ जा लाल खान तो आंगुर खानदान खत्म कोनी कराणो फकीरा रहमान मुखे बुधायो आ तू जो केतरो सजण आई दुश्मन चवण ते लगोई न लगो दुश्मन जे चवण ते अकेलो उठ एकड़े दापोड़े सा दपंती भी ते लाल खान एक गाल मुझे याद रख जाए तू जो दुश्मना तो मुझो दुश्मना गाल हिका उठन के जोराब तू भले पारा आ इंसान के जोराब पाराइनो माए लाल खान तो कद खबर आ तो फकीर आया फकीर तो फंद न तपो गंद जो गंद अचवार से मुखे अगो भरो छड़िया खबरा ना दिना शेर तो अकेले सा विड़ियो आ असा उन टिने भारन के लेटाइंदासी छा थियो तई दिना ये शेर वारा विड़िया न मां घिटी वठी रमजान वारन दे वञा पियो उते मुखा अवल शेर वेठो जीअं ई पत से झड़ शुरू कयई रमजान शेर वारन जे घर वेठो इनी जी माना त रमजान काई मकसद सां आयो बियो केड़ो हुंदस मकसद हिता जो खबरू रहमान ऐं नवाब खान वट पुडाइंदो न बख्शू न इनी कम लाए शेर वारा वेठा आहिनि तव्हां हाणे रमजान ते नज़र रखो मूंखे लगे थो त हाणे इहो असांजो पटको धूड़ कराईंदो भाऊ सुमर मीर मोहम्मद अलाए काॾे वियो परेशान करे छॾी हाँ यार हिकिड़ो मीर मोहम्मद जी परेशानी ॿियो फ़कीर सोबत जी परेशानी मार पैसे खुदा जी ईअं थो पुछा करे ॼण पुलिस में हुजे सुमर नवाब खान खे तव्हां ॾिजी न ते सोबत वारा असांजो रत ई चुसे वेंदा यार वरी यार नवाब खान के तकलीफ़ ॾियूं अचो त गॾिजी पाण में इन्हनि फशरी खोरन खे मुंहुं ॾियूं हाँ यार मुंहिंजी त निंड ई हराम थी वई आहे ख़ौफ़ थी पियो आहे किथे वरी सोबत फ़कीर जा छोरा खंबे खणी न वञनि भाऊ सुमर दिल में न हण अल्लाह ख़ैर कंदो नवाब खान ते वेठो आहे न न त पोइ रहमान ऐं मुराद आहिनि न बाबा सोबत वॾो शातिर माण्हू आहे पासो वठी धक हणाए छॾे त पोइ रहमान ऐं मुराद छा कंदा भाऊ बस अल्लाह अल्लाह कर कोई भलो कंदो हाँ यार उहे दिलुनि जा राज़ ॼाणे थो अदा शरीफा मुबारक अथव बाबो घोड़ तो थेव वरी केड़न माइटन जी फिटिया चाचे रमजान मंडे थी सबीर तो शादी करे छा अड़े हाणे मुंहिंजी वारिस वेठी आ मुंहिंजी वॾी नुंहुं मूंखे पंहिंजी मासा सां शादी कराईंदी बाबा बस करे मासी साबा सां लाऊं लह आजाई दा मां तो संग जनियल है न काॾे हुड़े मिड़ई बाबे खे डटा था ॼण हणंदसि कान थी मंडी नेरड़ में अड़े ॻाल्हि त ॿुधो तव्हां मुंहिंजे लाइ सॼो ॾींहुं संग ॻोल्हींदा रहो तो जा ॿियो न त असांखे वॾो फिक्र थई हाणे अकेलो खट ते तूं ठही तो अड़े जे पहिरियों अहिड़ी मुड़सी कयो आहे न दादा जबर रानी खे तलाक ई न ॼारे हा ऐं तव्हां एतिरे खफ़े में ई न पवा उमल वञ मानी त खणी आ त अबे खे खारायो अड़े छोरा इहो ख़बर छा ॼाणियो अथव अम्मा हल तुंहिंजे लाइ तितरई आड़ियूं न मारे आयासीं आड़ी ठाही थऊं असुल आड़ी काप थी दे शेर कुछ टाइम तो आड़ी खाईंदा आड़ी किथे आ कसम असां कांव मारे आया आहिनि बाबे खे आड़ी करे था खारायूं अरे छोरा
तेरे तो पानी में तहर भी तो मला छा बाबा पुत्र कौन तई दुश्मन तई दुश्मन वरी लूण पूरो दबो कोने में आ रे होई छा हां सही हाने लूण जो बहानो था कयो अदा बाबो छितो थी पयो आ बाबो छितो कीअं न थींदो एॾो लूण सहर चढ़ो विधो अथई अञा छितो न थिए मां लूण नाहे विधो केर दुश्मनी करे वयो आ इहा ॻाल्हि आहे कोड़े पाड़े जा कुना बि ख़राब थींदा ॾिसूं तो चाड़े कुनो त ख़बर थी पए हां हां चाड़ी नथ छा कंदे तूं शुक्र सोनू जा निंड में न आयो थी छा अञा सुती पई आहे शुक्र मूंखे तेसि ताईं निंड न ईंदी जेसि ताईं सोनूअ जो मसइलो हल न थींदो सोनूअ जे मसइले में अञा को मुंझारो आहे छा शुक्र तूं छा थी सम्झी त मां ख़ाली दीनूअ जे चवण ते इहो मञे वठंदुसि त निकाह कयल आहे तूं छा थो सम्झे त दीनू बाबा कूड़ थो ॻाल्हाए शुक्र उन शख़्स ते मां कहिड़ो एतबार कयां जेको हर ॻाल्हि जी ख़बर रखंदे बि मूंखे बेख़बर रखियो आयो जेसि ताईं निकाहनामो ऐं छोकिरो मुंहिंजे साम्हूं नथा अचनि मां कंहिं ॻाल्हि ते बि एतबार रखंदुसि सियाणनि सच चयो आहे त नांग तो लंघियल नोड़ीअ खां बि टुटंदो आहे नवाब साहब तव्हां सॼी ज़िंदगी सिबियाणीअ जे सदमे खां पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ खे आज़ादु न करे सघंदव ख़राब ना थियो तू जाबर जे गोठ अकेलो कीअं वेंदे मजबूरी आहे मुराद मूंखे हर हाल में चाचे रमज़ान खे उतां वापसि वठी अचणो आहे तू माठ करे वे मां हाजी बाबा खे ॿुधायां थो पाणी हू शेरवान सां ॻाल्हाईंदो ऐं शेर वारा चाचे रमज़ान खे हिते छॾे वेंदा मुराद चाचो रमज़ान मूंसां नाराज़ थी वियो ऐं हू ॿिए कंहिंसां कोन परचंदो जेका तुंहिंजी मर्ज़ी चई त मां बि गॾु हलां हिक खां ॿ थी पवंदासीं न मुराद रमन तव्हां हिते कीअं हाँ यार साथी क़िस्म जो खेल आहे कॾहिं हुते त कॾहिं हिते तव्हां ॿई हिक ॿिए खे सुञाणो था हा असां ॿई दोस्त आहियूं गॾु पढ़िया आहियूं ख़बर अथई रमान मुंहिंजो कमदार अथई मुंहिंजो वॾो ज़मींदार आहे मीर मोहम्मद तू काल का वठी काथे हुई मां सां सां मिलण वियो हुउसि पर घर कोन लथो पैसा बि निकिरी विया हिन वरी मानी खाराई ठठ कराई हाणे वरी हिते खणी आयो आहे साजिद तोखां नवाब खान जो घर न लधो सोनूअ जे घर जी ख़बर कान थी छा यार हाणे नालो खणे त ख़बर पए न रुगो जेको मासात 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 आहे घर हाणे अहां मासात खे किथां ॻोल्हिया हलो त हलूं था मस मस त मिलियो ई हली घोट कचहरी था कयूं बख्शो पाण खे अॼु ई शहर आयो मां उन छोरी जो नंबर फराज जी मोबाइल में कढी वरितो आहे उन छोरी खे घुराए करे ख़तम कयो पहुची वई मुंहिंजे पुट जा सहुरा इज्जत जो ॻाल्हाए जाबिर ख़ान इज्जत जो इन्हे में तुंहिंजी भलाई आहे मुंहिंजी उताक ते अची मूंखे धमकी थो ॾे ही लाहौरी बदमाश छो वठी आयो बाबा भाई इन जो वधीक मथो ख़राब न आहे असां छेड़ो करण कोन आया आहियूं बाक़ी सोनू जो न्यापो खणी आयो ॿुधाए मां फराज खे ॾेई छॾींदुसि असां तुंहिंजे क़ैद मां फराज खे आज़ाद कराइण जे लाइ आया आहियूं सम्झई वाह वाह तोखे कंहिं चयो त मां फराज खे क़ैद करे रखियो आहे मूंखे सभु ख़बर आहे हिकिड़ो रुगो तूं आहीं अणॼाण जंहिंखे का बि ख़बर नाहे मूंखे का ख़बर नाहे हा जाबिर ख़ान हा तोखे का बि ख़बर नाहे मां सिर्फ़ तोखे एतिरो थो चवां सोनू मुंहिंजी धीउ नाहे मां त हुनजे दर जो नौकर आहियां त पोइ ॿुधा न सोनू जो पीउ केरु आहे
नाले बुधाण सां रहंदो कम ख़राब थी वेंदो जाबिर खान। छो जो तू हिकड़ो जाहिल शख्स आहे। छेड़न खां सवाइ तुंहिंजो को ॿियो मक़सद ई न आहे। जेकॾहिं मां जाहिल आहियां त पोइ रोज़ रोज़ मुंहिंजी ओताक ते छो ईंदो आई? हल हिकिड़े था ओदा अम्मा जो कोडो नाए किस्मत असांजी फिटल हुई जो हिन घर में जावासीं। हा ता मनु सच तो चई बाबो जहिड़ो हुजे न असां कहिड़ा ॾींहं कोन ॾिसणा पवंदा। हा ता कमु शहर में ॾिस जेके नालियूं साफ़ कंदा आहिनि न उन्हनि वटि बि ॿ मोबाइलूं आहिनि, असां वटि त हिकिड़ी बि कान्हे। इन वांते वेहण खां त सुठो अथव त वञी शहर ॾे गटर साफ़ कयो, नालियूं साफ़ कयो माण्हुनि जूं त पैसा मिलंदव। जेकॾहिं न त पुलिस पाणे मोबाइल में विझी वञी विझंदव जेल में। घटि में घटि 2 ॾींहं मुंहिंजो मथे जो सूर त लथल हूंदो। असां चो वञूं शहर पूरा 6 ॾींहं तुंहिंजे आॾो में रड़ियूं कंदासीं रंबाट कंदासीं। हा रड़ियूं रंबाट पाए काथे या त तोरो पवंदई या मथे में सूर पवंदई, पोइ असांखे पैसा ॾींदीअ त वञो शहर मां मोबाइल वठी अचो। बाबा जे सिर मथो सदको वञो, छाते पताए बकर वांगुरु बेको। हां का खुश आहे त मां तव्हांखे मोबाइल वठी ॾी ऐं तव्हां ॻोठ में खणी घुमंदव ऐं ले कंदव। मां बसुल कोन मोबाइल वठी ॾींदीसांव। अॼु मां वञा थी जेबू ॾे वञी ती हिक कहाणी कयां उन सां। जेकॾहिं साम्हूं ॾियनि था त ठीकु आहे, नथा ॾियनि त पैसा खणी तव्हांखे साम्हूं वठी ॾींदसि, बाक़ी मोबाइल कोन वठी ॾींदीसांव। हा नरो मोबाइल वारी जाइ ते संग थो मिले संग। इहा ॻाल्हि मूंखे वणी, तूं चईं थो त चुप कयां थो। हेड़ो टारियां कीअं टारियां? देखो मां वञा थो पोइ मेहंदी कंहिंखे लाईंदी। लायो मेहंदी तेरे लायो मेहंदी मुझे बाबे मेरा बके सरतियूं लायो मेहंदी मुझे बाबे मेरा बके हथे गुल मेहंदी पेरे लायो मेहंदी ओ मेहंदी लायो मुझे अबे मेरा बके। बस करणी बेसुरी मेहंदी लायो अबे मेरा बके झूमर हणंदी लाडो गाईंदी थी अचे। तोखे कहिड़ी ख़बर लाडे गाइण जी? तूं त सॼे ॾींहुं वतनी आहे राज में घोर ते सेरा चवंदी। मुंहिंजो पीउ आहे मां छो न चवंदसि। छोड़ी नूअर धीअर न हूंदी वञ छा? कीअं बाबा मेरा बे तो ॿई मुंहिंजूं धीअर आहियो। अचो अचो लायो मेहंदी। ए चोरी हले माछू छिके भगी थी अचे। असांजी हद में नाच वञी पेरनि ते मेहंदी ला, हथनि ते मेहंदी लाए हले। छोरी मुंग वात में विझी मेहंदी थियूं लायो, कुछ सेरो को लाडो को कीअं। चवां थी बाबा चवां थी। ओ मेहंदी बाबे जी मां लाणो घुराया। छोरी लाड़ मां मेहंदी पिणे घुराया। लाड़े में मेहंदी न आया थींदी। लाडे में लाड़ जी मेहंदी त न चइबो आहे। लाड़ जा त लीलम हूंदा आहिनि, मेहंदी त मेहड़ जी हूंदी आहे। हाणे ॿुध जाए हथी लायो मेहंदी तेरे लायो मेहंदी ओ मेहंदी मां पंहिंजे बाबे मेरा बजी ओ मेहड़ मां घुराया ओ मेहंदी मां पंहिंजे सोरे जी ओ मेहड़ मां घुराया कंहिंजे मथां सोना मोती जड़ायो ओ लायो मेहंदी मुंहिंजे बाबे मेरा बजी घर क्यों लायो मेहंदी मुंहिंजे बाबे मेरा बजी। चोरी छा थी करी? तो माई अंत यही चले सी कोन थी मुझे सोरे जी शादी आ। के जी फिटिया हां केड़ी मिठाणी जी ने जो मथे में हणी सड़ सड़ तोसां थी परणाया से तोसां सापा जे सिर मथो सत पवनी छोरी नि भागी ने मोए सा केर शादी कंदो। हां आज मूंखे पंहिंजो घोट सॼो खिलाणो पाण ते तो 1,80,000 जी मैं वठी दी माए अञा शादी न करी। हां हां माई शादी जे आसरे ते मुझे सोरे के पुरियो थई 1,80,000 तू लही थी। माई
तो जड़ी तो तोरा ते मिलन सुभाणे असांखे पंहिंजो 1,80,000 ॾेई वञे न त घर में अची गोठ खिलाईंदी साईं सापा जसरा मत सद को वनी तोखे तो मुझे घर अल्लाह हाणे न अगे त फई लाठी बची निकरी वई है हाणे तू अच तो मुझा पुट तो के दा सट पड़े मोकले ई है सही तो जा पुट दे साथ के दा घट ए दा भजदी जण ते बोला के न जो खरी ना है ॾिठल वॾी ॻाल्हि ॿुधाई रहमान खैर तू हिम्मत ना अल्लाह से बेहतर कंदो साजिद रुगी मुखा हाल वाल वता कुछ पंहिंजे बारे में ॿुधा बस यार किलार किया पगार में गुजारो थी थो भला फराज सां मुलाक़ात थींदी है तई हाँ जॾहिं बि शहर ईंदो आहे त मुलाक़ात थी वेंदी आहे यार अॼुकल्ह हू कंहिं मसइले में ॾाढो परेशान आहे खैर त आहे छा मसलो वरी को नओं इश्क कयो अथई छा न न ही मामलो कुछ ॿियो आहे आउं तोखे नथो ॿुधाए सघां ठीकु आहे मूंखे हाणे इजाज़त ॾे मां तातो जे घर जी हाणे ख़बर पई न हाणे त वठी हल न वीर मोहम्मद वो शहर वञण खे छॾ सुभाणे मां तोखे आजी बाबा रे पाण वठी हलंदुसि कई न इर्ती फिरती तूं असां कुंदर पुटनि खे कोन वठी हलंदे मां वञा थो जिद न कर मीर मोहम्मद तोखे ख़बर आहे त लाल खान हिते ई आहे तोखे को नुक़सान पहुचाए त पोइ लाल डी मूंखे छा कंदो हाँ साजिद तोखे इजाज़त आहे तू भली वञ मीर मोहम्मद बाक़ी सुभाणे तोखे मां वठी हलंदुसि जेकॾहिं न वठी हले न शेर पकोड़ा डंड में सही आहे सही आहे तोखे खाराई सही आहे कि ना छा पुछी हां छा पुछी तोखे ख़बर न आहे त काॾे वियो आहे मूंखे कहिड़ी ख़बर सुबुह सां अलाए कंहिंजी फोन आयसि ॿाहिरि निकिरी विया त पोइ अकेलो कोन मोटंदो अकेलो न मोटंदो बाक़ी कंहिंसां गॾु मोटंदो सोनू खे वठण वियो आहे उन्ही सां ई कढी चाचा मां ॿुधाए थी छॾियांव जेकॾहिं सोनू हिन घर में आई न त मां कोन रहंदीसांव ईअं थींदो ई कोन तूं हरू भरू परेशान न थी बाक़ी सोनू खे हिते अचण ॾे मां अहिड़ो होशियार कंदोसांसि कि वञी पीउ खे ॿुधाईंदी त मूंखे तलाक ॾियारियो न चाचा तूं ईअं कोन करे सघंदे छो न करे सघंदुसि मूंखे रोकण वारो केरु आहे सोनू जो पीउ सोनू जो पीउ को मुल्क जो मालिक आहे या को अफलातून आहे ये लफ़्ज़ ॿुधी ॿुधी त मुंहिंजा कन में पहुची पिया आहिनि सोनू खां पहिरियां हिन जे पीउ खे मारींदुसि तूं सभिनी जा सिर खणंदे अॻ में घणनि खे गोलियूं हयूं अथई अॼु रमज़ान मंडे सां कोन सघे भाइटिया अथई जो वेठा था सुबुह शाम बेस तो कनी रुगो खाली ठका हीअं कंदुसि हूअं कंदुसि ही त सही ॿियनि खे पूरो कयां या न कयां पर अॼु तोखे पूरो ज़रूर कंदुसि अच हलिया मार मूंखे मार मुंहिंजी त सूरनि मां जिंद ई छुटी कोन ओ जहिड़े मर्दनि खे रनुनि मथां रोब ताब करण खां सवाइ ॿियो कमु कहिड़ो आहे चाचा इहो मसलो कॾहिं बि जहिड़े सां हल कोन थींदो सोनू जो पीउ वॾो ताक़तवर आहे ऐं फराज़ वरी उन्हनि सां ॿधल आहे तूं कुझु बि कोन करे सघंदे वरी तूं मूंखे सलाह न ॾे अली सोनू जो पीउ खान जो पुटु हुजे पत को लाए पंहिंजे पेरनि हेठां कंदोसांसि सुमरे दिलावर अरे बा खैर त आहे न हा खैर आहे ओ मीर मोहन आयो हलो त कचहरी कयूं हाँ यार खण गा त हलूं पंहिंजो यार आयो आहे मीर मोहम्मद उन साल ई मिलूं यार मीर मोहम्मद खे ॾिसां थो न इन ज़माने जे माण्हू त मूंखे वॾी कावड़ थी अचे वीचारे ग़रीब सां केॾियूं जुठियूं कयूं अथनि हाँ यार वरी बि मीर मोहम्मद खे ॾिस न ॾुख खे वठी वेही नाहे रहियो अॻे खां अॻरो सफ़ा मलंग लॻो पियो आहे हा हू दरवेश वरी वते तो शादी कंदो हाँ यार इन मलंग लाइ साथी ज़रूरी आहे वीचारो अकेलो थी पियो आहे केरु केसी ताईं गॾु हूंदुसि नेठि हुनखे शादी बि त करणी आहे न हा भा अल्लाह खां दुआ था घुरूं हिन दफ़े सिबियाणी जहिड़ी ज़ाल न मिलेसि त भलो आहे इंशाल्लाह ईअं थींदो दिलावर ऐं असां मीर मोहम्मद जा ॿार कुल ते खणी घुमाईंदासीं हा पोइ मीर मोहम्मद पुलिस वठी हुजे त मुंहिंजा ॿार अॻुवाट कयो था वञनि छोरियूं सेहरा बि गायव बेहड़ जी ऐं लाड़ जी मेहंदी बि लाथव रंग त कोन कई बाबा किरो दे मेहंदी हुई रंग कीअं कंदी बाबा मेहर जी मेहंदी ज़रूर रंग कंदी आहे पर तुंहिंजे हथनि ते मेहंदी रंग न कयो इन जो सबब इहो आहे त हाणे तुंहिंजी शादी कॾहिं बि कोन थींदी कीअं बाबे शादी नसीब में न आहे
त पोइ परणाए पी के साबा त भॼी वई बाक़ी पिणे के किथां परणाईंदी के लख पिया थी से घर में मां कोन थी परणायासे तू ही पांजन में परणाईसे हा हा मां हिक छो ॿ परणाईंदी मास मुंहिंजे माइटन हिक वटि 4 संग वेठा आहिनि तव्हां बस कयो फोन आई आहे तो फोन ते ॻाल्हाइण हेलो हा रहमान छा थियो ठाहे त सही हा हा वो तो मां मिलण वियो हुमांसि हाँ हाँ खुश आहे पर तोसां कहिड़ी ॻाल्हि ते नाराज़ थियो रहमान तूं को फिक्र न कर मां वेठो आहियां न चाचा रमज़ान जो ख्याल कंदुसि ठीकु आहे खुदा हाफ़िज़ छा थियो चाचो रमज़ान रहमान खां नाराज़ थी ॻोठ आयो